मिठियाणी टाउन के ॻोठ ख़ैर मोहम्मद सेतो में सैयद फ़िदा शाह जी ओताक मां मंशियात वापराईंदड़ नामालूम 36 साल नौजवान जो लाश हथ। इतलात ते मिठियाणी पुलिस पहुची लाश पंहिंजे तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ हेल्थ सेंटर मिठियाणी मुंतक़िल करे छॾियो, जिते लाश जी सुञाणप नवां जतोई वासी आफ्ताब मल्हा पुट बशीर मल्हा तौर थी आहे। ॿिए पासे सोशल मीडिया ते ख़बर हलण खां पोइ फ़ौती जा केतिरा ई वारस अस्पताल पहुची विया। इन मौक़े ते ओताक मालिक सैयद खैरल शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ओताक खे तालो लॻल हूंदो आहे। मज़कूर फ़ौती ओताक जी दीवार टुपी ओताक अंदरि नशो कयो आहे। इन वक़्तु SHO बि मौजूदु हुयो, जंहिं मौक़े ॾींदे चयो त हीउ तमामु पुराणो नशे जो आदी आहे। घणे नशे सबबु हिन जो मौत थियो आहे ऐं हीउ फ़ौती नौजवान नवां जतई जो रहवासी आहे। उन वधीक चयो त मां अॼु ताईं मंशियात विकिरो कंदड़नि खे कॾहिं बि बख़्श न कयो आहे, जो त मंशियात फ़रोश नौजवान नसल जा दुश्मन आहिनि, इन करे कॾहिं बि बख़्श न कयो वेंदो। अस्पताल में ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वाटसन हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते वाटसन खे बेहोशी जा दौरा पइजी विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।